करीम जल्ल जलालो इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह मिठो महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जो रसूल आहे अज भी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहे ना अज भी रसूल आहे ये न को महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया छड़े वया त रिसालत खत्म थी वई ई दुनिया जी वज़रात या बादशाही ना जकरा बादशाह या वजीर मरी वने त पो उनी बादशाही भी खत्म त वजारत भी खत्म थी वई न बल्कि ही मदीने वाले घोट जी रिसालत अया कायनात वजूद में आया तभी वो अल्लाह जो रसूल आहे वरी जना रब करीम रूह खलका तभी वो ही रसूल आहे वरी हिन जिस्म जी सूरत में आया तभी वो ही रसूल आहे वरी जना वजर मजार में आहे रोज़े अतहर में तभी मुहम्मदुर रसूलुल्लाह ए क़यामत में भी मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो ही त हयात नबी वारो अकीदो असांजो इहो ही असांजो अकीदो आ त असांजा सोना नबी हयात आहे सदा हयात आहे तॾहिं त चौथा त मिठो महबूब मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे लब्बैक खत्म कर लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह हर सहाबी ए नबी खत्म कर हर सहाबी ए नबी ताजदार खत्म नबूवत दरबार आलिया वीर शरीफ अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह मिठो महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे त अल्लाह जा रसूल आहिन उन्हनि जो शान तो होई बुलंद ऐं बाला है उन्हनि जो एडो वडो शान एडो वडो शान सुने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो त साहड़ जा सिंगार अण लेखिया अग हुआ नका कुल फयकून हुई नकाबी पचार मलकनिया महद हुई तही तंवार तद मोहब्बत साण में हार लायाई लतीफ चई जदा कायनात के भी अल्लाह जलालो कौन खलको उन्हीं वक्त का वठी रब करीम सुने महबूब करीम जो शान बुलंद ऐं बाला फरमाए छजो आ उन्हीं जो तो शान वडो आ पर रब करीम फरमाए पे तो वल्लज़ीना मअहू शान तो उन्हनि जो बुधो जेके सुने महबूब साण कटा है न वल्लज़ीना मअहू ऐं जेके उन्हीं साण कटा है अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि जे मथां सख़्त आहिल रहमा बैनहुम ऐं पंहिंजो पाण में रहमत आहिनि हिक ॿिए साण प्यार मोहब्बत करण वारा आहिनि काफ़िरनि साण सख़्त आहिनि पंहिंजो पाण में रहमत आहिनि तराहुम रुकअन सुजदा ओ ॾिसण वारा जॾहिं तूं मुंहिंजे यार जे असाबनि खे ॾिसंदे त रुकू करण वारा हूंदा सजदन करण वारा हूंदा सजदा पिया कंदा रुकू पिया कंदा
हमेशा वे अल्लाह ताला जी इबादत में होंदा। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए पियो तो सजदा रुकू छाजे करे प्या कंदा, छा लालच में सजदा कंदा, लोभ में सजदा कंदा, या दिल जे अंदर के बियायूं होंदन। अल्लाह सुब्हानहु व तआला उन जे दिल जी कैफियत बयान फरमाया, तराहुम रुकअन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिदवाना। और रुकू सजदा छाजे करे प्या कंदा, इनी जे करे जो यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिदवाना। हो अल्लाह तबारक व तआला जो फज़ल ऐं रज़ा मंदो पिया तलब कंदा। मौला तो राजी थी अल्लाह ताला जी रिज़ा जे खातिर उन्हनि जा रुकू होंदा, उन्हनि जा सजदा अल्लाह जे रिज़ा जे खातिर होंदा। इहो ही सबब हो जो मक्के पाक जे शहर में हजरत अबू बकर सिद्दीक जा पाड़े वारा जेके नब मनीदा हुआ, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार पाक में आया, अची करे अर्ज कयो तो सोना तव्हां जी दरबार में अबू बकर जी दाह खणी आया यो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुझे यार जी केड़ी दाह खणी आया यो। पाड़े वारन जो किबला जद रात थींदी आ, माण्हू सभई सुम्हंदा आहिनि, निंड ईंदी आ, सबको पियो घुंघरा हणंदो आ, पर तव्हांजो यार अबू बकर सिद्दीक आधी रात जो उथंदो आ, पोइ पंहिंजे मुसल्ले ते बीही करे निमाज़ पढ़ंदो आ। उन निमाज़ में अल्लाह जे कुरान जो एड़ियूं त लोलियूं ॾींदो आ, एड़ियूं त लोलियूं ॾींदो आ जो पाण त रोईंदो आ, असां सुतलनि खे उथारे बि रुआरे छॾींदो आहे। असां सुतलनि खे बि निंड फिटाए छॾींदो आ। पोइ असांजा पोहड़ा असांजा जवान असांजा ॿार अबू बकर सां गॾु वेही करे पार कढंदा आहिनि। सुहिणे लाल लतीफ़ सरकार साईं फरमायो त अचो सूरन वारियूं कयूं सूरन जी पचार, किनी घना किनी थोरा, नाहे सूरल खां का धार, दिना जे दातार से त झोली पाए झलिया मो। और दुश्मन भी अबू बकर सां गॾु पार पिया कढनि। उहा त दिल सोणे सिद्दीक़ अकबर जी आ, जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान जी लोली ॾियनि था, रब करीम जे क़ुरान खे था पढ़नि, पाण त रोइनि पिया पर काफ़िरनि खे बि रुआरनि पिया, उनजा नंढा वॾा बि रोइनि पिया। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अबू बकर सिद्दीक़ जे तरफ़ नज़र फरमाई आहे। सोना सिद्दीक़ अकबर हथ अदब जा बधी करे कोडन भर बीही रया। ओ अल्लाह जा सोना रसूल, मां कुर्बान थिया, मुंहिंजा अब्बा अम्मा मुंहिंजो अहल औलाद कुर्बान थिए। किबला जे काफिरन के मुंहिंजे कुरान जे पढ़ण सां तकलीफ़ थी थिए, पोइ मां तव्हां खे शाहिद थो कयां, अॻे आस्ता पढ़ंदोसि त हाणे अञा बि ज़ोर सां कुरान पढ़ंदुसि। भली त खबर पवे न अल्लाह जो कुरान छा है, रब जे कुरान में ताकत केतरी आहे। अल्लाह जे रसूल ते कुरान नाज़िल फरमायो आ, उन अल्लाह जी बोली में छा पावर आहे। भली त न जो निंड्रू फिटन जे मुझे कुरान पढ़ सा रुवन था त मां अञा बि रुआरी दोसा। सोना सिद्दीक़ अकबर तुझे इश्क जी शाहिदी भी काफिर नहीं रहा है। अरे पाण के मोमिन चवण वारो अबू बकर सिद्दीक जे इश्क मथां दिल मथां कीड़ा कढी रहियो आ। हीर अबू बकर सिद्दीक जे दिल में कीड़ो ना है, तू पंजे कीड़े जो इलाज करा।
सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां उन्होंने इश्क रखियो आ तरह तरह दर्जा बुलंद थिया मार सकिया त जो दर्जो वडो थूंदो आ त उनी सां माण्हू साड़ बि घणो कंदा आहिनि मिल्कियत वारे सां साड़ थींदो उहदे वारे सां साड़ थींदो इज्जत वारे सां साड़ थींदो सुन्नी ऐं गरीब ऐं मिस्कीन सां साड़ करण में कहिड़ो फ़ाइदो गरीब त गरीब आहे बस पंजा साड़ कंदा अल्लाह से आबाद कर दो तां के रब करीम हिफाजत फरमाए दो सबनी जी आमीन जो दोस्तों सुने सिद्दीक अकबर रदियल्लाहु ताला अन्हु जो रब दर्जो बुलंद कयो हाने अल्लाह जल जलालु जी शाहिदी दे रहियो आ ही नमाज़ू छो पिया पढ़न ही सजदा छाला पिया कर ही रुकू छाला पिया कर हिन के दुनिया जी हवस का नहीं का दुनिया जी लालच का नहीं रब करीम जल जलालु फरमायो यबतगून फضلا मिन अल्लाह व रिदवाना अल्लाह दे फजल ऐ रिज़ा के तलब करे रहा हुआ मुफस्सिरीन इकराम फरमायो इते चार सिफतों अल्लाह ताला बयान फरमाए त मिठे महबूबन करीमन सन जेके गड्डा है बियो वरी काफरन जे मथा सख्तन ट्रियो वरी पान में रहम दिल चौथा वरी नमाजी आइन मुफस्सिरीन इकराम तकरीबन सभनी इरशाद फरमायो इन मजा वल्लज़ीना माअहु जो रसूलुल्लाह सा गड्डा इनी मा मुराद है सुनो मुर्शिद अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जको काफिरन जे मथा सख्ता है इनी मजा मुराद हजरत अमीरुल मोमिनीन फारूक आजम रज़ियल्लाहु ताला अन्हु जंजला महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन मलकिन फिस समा इल्ला युबक्किर उबर आसमान में हर मलाइका मुझे उमर जी इज्जत और ताज़ीम कंदा है मा मिन शैतानिन फिल अर्द इल्ला यफिरु मिन उमर पर जिन जमीन ते जको शैतान सो उमर का भजी परे थी वींदो आहे शैतान जमीन ते शैतान भजंदो ऐं आसमान जा मलाइका भी सुने उमर जी ताज़ीम और इज्जत कंदा अल्लाह जल जलालु फरमायो रहमा बैनहुम पंजो पान में रहम दिल मेहरबानी पान में रहम दिल इन्हीं मजा मुराद सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु तराहुम रुक्अन सुज्जदा उन्हें के दिसंदे तो रुकू पियो कंदो सजदा पियो कंदो इन्हीं मजा मुराद हैदर करार असदुल्लाह अल गालिब इमामुल मशारिक वल मगारिब सैयदना व मुर्शिदना मौलाए कायनात शहंशाह विलायत मौला अली मुश्किल कुशा मुर्तजा करम अल्लाह वजल करीम की ज़ात व बरकात सुभान सुभान अल्लाह जल जलालु जाते महबूबन जी तारीफ कई ते महबूबन जे यारन जी भी तारीफ कई सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए सीमाहुम निशान आहिन निशान फी वुजूहिहिम उनन जे चेहरन में मिन असर सुजूद सजदन जे असर जे करे सजदन एड़ो तो उनते असर कयो आहे उन एतरा सजदा कया ड्रिगा ड्रिगा सजदा कया अल्लाह जे लाए सजदा कया हिनन पंजा मोह जमीन ते रखा एतरो इनते असर थियो जो हाने इन जे सजे मोह में उहे निशानियूं ज़ाहिर आहे एकड़न छा कयो इन निशान के जाहिर करण जे लाए पंजो पटको टोपी वगैरह मथे करे निरड़ रखी जमीन ते अचे गठौ त ही निरड़ गसे त निशान ठहे सीमाहु फी वुजूहिहिम वारा असा बनजी वणो त असा जे मुहन में ये निशान आहिन अचे निरड़ गस्यो गसे कारा निशान एकड़े का मु पुछो भी सही त ही तहां ठायो के था जी असा पटाटो गरम करे ही ते हणदा सही सुभान अल्लाह
ऐं पेशानी अल्लाह जे आॾो झुके या पटाटे ते झुके हिकड़नि ठिकरनि ते पेशानी रखी ॿियनि पटाटनि ते पेशानी रखी ओ सुन्नी तुंहिंजी पेशानी आहे जेका अल्लाह जे आॾो झुकंदी आहे न ठिकर ते झुके न पटाटे ते झुके तुंहिंजी पेशानी आहे जेका अल्लाह जे आॾो झुकंदी आहे ऐं झुकंदी हमेशा पेशानी अल्लाह जे आॾो असांजे मथां इल्ज़ाम आहे त ही वलीअ जे आॾो झुकंदा आहिनि हर किस को झुकंदा आहियूं वलीअ खे सजदो न आहे पर मां चवां त काबे खे बि सजदो न आहे काबे ॾे मुंहुं हूंदो आहे सजदो अल्लाह खे हूंदो आहे नारे तकबीर हथ मथे कर जोर से नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तो जो पीर मुझो पीर दरबार आलिया वीर शरीफ मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान को जाहिल ठकना की पीर खे की बुजुर्ग खे जेरे या उनकी मजार के सजदो तो करे त पंहिंजे अमल जो पाण जिम्मेदार आहे अहले सुन्नत व जमात जी दामन साफ ऐं पाक ऐं आजी आहे कदा भी अहले सुन्नत व जमात जे उलमा ऐं मशाइख एड़ो हुकुम न कयो आ त कंखे वनी सजदा कयो सजदो आ त हिक अल्लाह जी ज़ात खे आहे हजरत सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जन महबूबन करीमन साण गड्डा आहिनि चओ सुभान अल्लाह हबीबन करीमन साण गड हली रहिया आहिनि मदीनतुल मुनव्वरा खां ॿाहिरि भैया चश्मे जे मथां बीठा आहिनि कुदरत जो नज़ारा भी ॾिसी रहिया आहिनि मोहब्बत ऐं प्यार जो ॻाल्हियूं भी करे रहिया आहिनि परे खां हिकिड़ियूं बकरियूं आयूं ड्रोड़ंदियूं आयूं हू त पंहिंजे पाणी जे तरफ़ पियूं ड्रोड़नि पर जीअं जो महबूबन करीमन जे मथां नज़र पई पाणी इन्हनि खां विसरी वियो सिधो रसूलुल्लाह जे तरफ़ रुख कयो अथनि वो धन बकरिन जो ड्रोड़ंदो आयो जियां जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामो पहुंचो पंहिंजा अॻियां गोॾा झुकायो पंहिंजो कंध महबूबन करीमन जे आॾो झुकायो काफ़ी देर ताईं कंध झुकायो सजदा करे रहियो हुयो जॾहिं बकरिन सजदे खां सिर मथे खयो हबीबन करीमन दुआ ॾिनी पोइ पेरे वापसि मोटियो वियो महबूबन करीमन जॾहिं अबू बकर सिद्दीक जे तरफ़ नज़र फरमाई त सिद्दीक अकबर जे अखियुनि मंझां गोढ़ा जारी लगा पिया हुआ सुने महबूबन करीमन फरमायो त अबू बकर रोअण छाजो आ ही त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे आॾो जानवरनि खे झुकायो आ अमां रो छा लाइ था पंहिंजे दिल जी कैफियत बयान कयो सुने सिद्दीक अकबर अर्ज़ कयो त क़िबला मां पंहिंजी क़िस्मत ऐं बकरियुनि जी क़िस्मत ते रोआं थो हेड़े बकरियूं मूंखां अॻु कढी वियो तव्हां हिकड़ो दफ़ो यार के ॾिठो आ तव्हां सजदो कयो आहे मां रात ॾींहुं यार सां कंदाया अञा ताईं मूं त सजदो कोन कयो आहे सोना मां पंहिंजी क़िस्मत ते रोआं थो अॼु मूंखे इजाज़त ॾियो त मां तव्हां खे सजदो कयां अज मोकल दियो त मां तव्हां खे सजदो कयां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो अबू बकर मां इंसान जे आॾो झुकाइण जे लाइ कोन आयो आहियां मां इंसान खे अल्लाह जे आॾो झुकाइण जे लाइ आयो आहियां अबू बकर तुंहिंजो इश्क कमाल ते आ पंहिंजी जाइ ते आ लेकिन तुंहिंजो सिर झुके त अल्लाह जल जलालो जे आॾो झुके हबीबन करीमन एड़े आशिक खे भी पंहिंजे आॾो झुकण जी इजाज़त न ॾिनी आ त पोइ असां भी चवंदा आहियूं ही सिर झुके त अल्लाह जल जलालो जे आॾो ई झुके ॿिए जे आॾो सिर कोन झुकंदो इबादत जो लाइक़ अल्लाह जेकॾहिं इबादत समझी करे के पीर या मौलवी जे आॾो सिर झुकाई सजदो कई त काफ़िर थी वेंदो पर जेकॾहिं ताज़ीमन सजदो कई त गुनाहगार थी वेंदो आओ मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारा जी इज्जत ताज़ीम त कई वेंदी आ लेकिन उन जे कब्रनि खे फेरियूं कोन कयूं वेंदियूं आहिनि सजदा कोन कया वेंदा आहिनि ताज़ीम ज़रूर कई वेंदी आहे अल मुस्तदरक किताब है अल्लामा इमाम हाकिम रहमतुल्लाहि तआला अलैहि जो उन्हीं जे अंदर ही हदीस पाक अचे पई
तो मरवान मदीने जो गवर्नर हो केर मरवान शैतान ट्रेन नालो कोड़ो वठण बस सुभान अल्लाह न पोते फकीरों नहीं चाहते जाते वो जो इशारो हो अल्लाह सही तवा की आबाद का दो रब करीम खुश मरवान हो मदीने जो गवर्नर ओ हुन चयो त मां अज साईं जे रोज़े जी ज़ियारत कई अंदर दरबार पाक में दाखिल थियो फवजद रजुलन अग में ही हिकड़ो माण्हू अग में मौजूद हो उहो ॾिठाई वादिअन वजहहु अला क़ब्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरवान ॾिठो त हिकड़ो अग में माण्हू मौजूद आ जेको पंहिंजो मुंहुं महबूबन करीमन जे मज़ार फअखज़हु मरवान अचे मुंहिंजे ॾौरे में वरतो ही फअक़ाम उनके मथे बिहारे ऐं उनके चवे पियो अतदरी माज़ा तफ़अल खबर थई थी छा थो करी मरवान समझो थी सजदो थो करे ही छा थो करी अतदरी माज़ा तफ़अल खबर थई थी छा थो करी फ़क़ाम अर्रजुल ओ मर्द उठी बीही रही बाह में बरतई से दौड़ डोडई खबर थई थी छा थो करे तकड़ी फतवा लगाई हुन समझो सजदो थो करे फ़क़ाम अर्रजुल हमराहु थी बीठो फ़इज़न हुव अबू अय्यूब अल अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु न चई सुभान अल्लाह वो केर हो वो हजरत अबू अय्यूब अंसारी हुओ जको पंहिंजो रुख महबूब हुन समझो ती सजदो थो करे हजरत अबू अय्यूब अंसारी जे मथे उठियो हिंजो हथ निकरी वयो ही त मेजबान मुस्तफा है ही त पको सहाबिया हथ निकरी हजरत अबू अय्यूब फरमायो त ना चंगी तरह मुखे खबर आ मां जेको कुछ करे रहियो आहियां मुखे खबर आ मां पंहिंजे कम जो पाण जिम्मेवार आहियां जवाब में छा फरमायो जे तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलम आतिल हजर जे मां आयो आहियां त रसूलुल्लाह वट आयो आहियां कि मिट्टी जे ढेर या पत्थर वट कोन आयो आहियां अज भी मरवान चवंदा है त ही मिट्टी जा ढेर आहिनि नऊज़ बिल्लाह पर अय्यूबी चवंदा है त अल्लाह जा प्यारा है अल्लाह जा प्यारा है हजरत अबू अय्यूब अंसारी रज़ी अल्लाह ताला पंहिंजो रुख रखियो वेठो आ यानी चुमी रहियो आ महबूबन जे मज़ार सां प्यार करे रहियो आ जॾहिं ज़िंदगी में हुनजा कदम चुमंदा हासी त छो न हुनजे मज़ार खे चुमंदा वो सब पत्थर वटाया को मिट्टी वटाया असा आया ही तो जे तो रसूल अल्लाह मां आयो यहां त अल्लाह जे रसूल वटायो उन समझो ती सजदो पर हु त ताजीम करे रहियो हो महबूबन जे मज़ार के चुमी देई रहियो हो ही चुमण अय्यूबी कम आहे रोकड़ मरवानी कम आहे तो मर्जी वारो आ त मरवानी कम वठे अय्यूबी कम वठे कल मरिया फकीर तो अज तो साईं हाफिज अकबर साहब जो अली अकबर साहब जो खलीफा माशाअल्लाह दावत मिलनी था जुमन फकीर माशाअल्लाह
हुंदे हुंदे जदाईंदो इए कजे सुभान अल्लाह अल्लाह से आबाद कम से रब खुश कम वधाईंदो अल्लाह से सभनी के मोहब्बतों जे इज्जतूं अता फरमाए रब करीम जल जलालो आमीन जो दोस्तों हां पंजो कीदो मजबूत रखो अल्लाह जल जलालू फरमायो घणन सजदन जे करे हुंजे मोहन में असर होंदा हाणो केवरी माण्हुन समझो असा पंजे पेशानी में निरड़ में निशान ठायो हिनन के कुरान समझ में कोन आयो अल्लाह जो कुरान तो फरमाए तसीमाहु फी वुजूहिहिम वजूह जमा आहे वजह जी वजह माना मोह मोह चेबो आहे ओ जाथा वार जमन था उता का वठी आई ही एक कनन जो जा पासा ओ खाजी जो हेठो हिस्सो इयो आहे मोह अल्लाह तो फरमाए इनन मोहन में निशान आहे हिनन समझो पेशानी ही वजूह ऐ जबाहत के न समझी सया जबाहत जमा है जबहत की जबहत माना निरड़ अल्लाह जबाहत न फरमायो रब वजूह फरमायो तसीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद सजदन जे करे एड़ा असर थिया हिन जो हुन जा मोह हाने चमकी रहा है पर जकना कारो टिकोई सीमा आहे तब मोह जो दस थन त चंगी तरह दांगी खणी सजे मोह ते घुमाए त फी वजूहिहिम ज़ाहिर थे वो तो सजो मुंह करणो आनेड़ो जेको हिते टिको छाजो वो सजो मुंह एड़ो ठाहिणो अल्लाह फरमात सीमाहुम फी वजूहिहिम उनन जे मोहन जे अंदर निशान आहे वो छाजो निशान आ वो चेहरे मदुहा जी चमक वारो निशान उनन जे अंदर आ इयो ही सबब आहे छा सीरत पाक के नथा पढ़न जो सीरत पाक जे अंदर भी ईंदो आ जडा नौ माण्हू बहरा हरीदो हो मदीना जा घोट विच में हुंदा हा साहबी सगोरा चौधारी कड बैठा हुंदा हु अची हैरान थी विंदो हो अची करे पुछंदो हो तो मन फीकुम मोहम्मद तमा में मोहम्मद कहड़ो आहे सुभान अल्लाह तमा में मोहम्मद करीम कहड़ो आ सुभान जो जो हेडा नूर निकरे पियो होडा साफ चेहरे ते चमके पियो बहरो मानू परेशाना ते जाडे थो नजर कया एडा मुखे सोना ही सोना नजर पिया अचन हजरत अल्लाह लतीफ सरकार साईं तर्जुमानी फरमाया है भेट धनी बादशाह ले रहमत फरमायो त के चा आयो काफिलो मुझो साथ धनी सरवाण मतवार वठे बागो कया पवाहो तपलाण पो चढ़ो पुनल पाण तेड़ी सथा साथ जी अल्लाह जल्ल जलालू फरमायो दिए सुने महबूबन करीमन शान गड्डाइल अबू बकर सिद्दीक फारूक आजम आए उस्मान गनी आहे हैदर करार रदियल्लाहु ताला अन्हु मजमईन आहे रब करीम जल्ल जलालू इस दुनिया जे अंदर न बल्कि असल में ही अल्लाह सुब्हानहु व तआला इनन के गड करे छजो आ सुने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त जोड़े जोड़ जहान जद पाण कयई परवार दहादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबल सथ में मज मस्जिद मणियादार पोचारई चंगा चौधार हुआ है कांता हबीब सी हुआ है कांता हबीब सी मुझा मुहिब्बा मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्दीक में संदो यार गार उमर अदालत अगरो उस्मान
इज्जत वार कादिर कया कुर्ब जा अली असी इकरार यारो जन्नती जिनसार हसन मीर हुसैन हा थकजी पे आयो हाणे तवा अमा का आवाज ही को थो निकरे अमा का हाथ ही मथे रथो खजे सुभान अल्लाह नारे तकबीर अतमद नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी शान सहाबा शान अहल बैत दरबार अली आविर शरीफ हाणे अचो अहल बैत जे जुबान सा हजरत अबू बकर सिद्दीक जो शान बुधो हां सही सजो दिन गुजरे नमाज पढ़िया नमाज नमाज इंशाअल्लाह ताला अल्लाह से सभी के नसीब करे सबका पहला शहंशाह विलायत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा अव्वल इमाम अहल बैत जा अगवान तारीख दमिश्क किताबा उन्हीं जे अंदर ही हदीस पाक मौजूद है मोट 50 जिल्दन में वो हिकड़ो किताब मौजूद है ये हदीस मौला अली मुश्किल कुशा खान रिवायत थियल जिल्द नंबर आहे 44 सफ़ो नंबर आहे 196 हजरत शहंशाह विलायत मौला कायनात मुश्किल कुशा फरमाता समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तुम पाण मदीने वाले घोट का बुधो पाण का इरशाद फरमाया मा वलद मौलूदन फिल इस्लाम अतका वला अनका वला अज़का वला अफ़दल वला अफ़दल मिन अबी बकर सिद्दीक बाण पे इरशाद फरमाए मु मदीने वाले घोट का बुधो आ तमा वलद मौलूदन फिल इस्लाम इस्लाम जे अंदर एड़ो पुत्र पैदा थियो ही ना है जको सब का भलो अबू बकर खा हुजे अतका वला अनका वला अज़का वला अअदल वला अफ़दल पंज सिफतू मदीने वाले घोट अबू बकर सिद्दीक जो बयान कयो ओए पंज ही सिफतू सुने मौला अली मुश्किल कुशा बयान फरमायो रिवायत कयो हाने माना बुधो अतका ये सब ही इसम तफसील उलमा इकराम जी महफिल इसम तफसील का सीगान अतका सबका वधिक परहेजगार अनका सबका वधिक दिल जो साफ अज़का सबका वधिक अंदर जो पाक अअदल सबका वधिक इंसाफ करन वारो अफ़दल सबका भलो अबू बकर का वधिक को वधिक परहेजगार हुजे को वधिक दिल जो पाक हुजे को वधिक अंदर जो साफ हुजे को वधिक अदल इंसाफ करन वारो हुजे को वधिक भलो हुजे अल्लाह एड़ो पुत्र इस्लाम में पैदा ही कौन फरमायो है ये मदीने वाले घोट जो फरमान मौला अली मुश्किल कुशा जी जुबान हजरत सैयदना व मुर्शिदना इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु ताला अन्हु हजरत मौला हुसैन अली मुकाम अलैहिस्सलाम जा पगदार फर्जंद है कश्फुल गुम्मा शियन जो किताब उन्हनि जे अंदर ही बयान पियो अचे त इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां माण्हू आया जे पुछा कयो त मा मुकाम अबी बकर व उमर इंद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर उमर जो रसूलुल्लाह वट मकाम छा हुओ
असांखे ॿुधाए सघो था त सोने रसूल वटि अबू बकर जी उम्र जो मक़ाम छा हो। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रोज़े पाक ने इशारो करे पण फरमाए त कमा अल आन जी हाणे गॾु आहिनि त ज़िंदगी में भी इहो ई साॻो मक़ाम अबू बकर जी उम्र जो हो। इहो ही मकाम हो जिंदगी में भी गॾु रोज़े पाक। इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह तआला इमाम ज़ैनुल आबिदीन जा वरी शहज़ादा ने इमाम बाकर साईं 5 नंबर ते हक जा इमाम। एहतिजाज तबरसी आले तशय्युअ जो किताब है उन्हीं जे अंदर ही रिवायत मौजूद है। मोट किताब मौजूद है वो देखण ला तैयार है। उर्वा बिन अब्दुल्लाह हजरत इमाम बाकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन वटि आया सवाल कई साईं कि भला हिकिड़ो मसालो पाण फरन पुछ साईं मसालो ही आ तलवार जो ही मुठियो इहो इन के चांदी लगाइण जायज़ आहे। माण्हू शौक़ कंदा आहिनि गायणा जेके हूंदा आहिनि पंहिंजे तंबूरनि खे ॿधंदा आहिनि झाबा छा छा ऐं मुलो वरी पंहिंजी तस्बीह खे टौर ॿधंदो शौक़ी माण्हू हूंदा शौक़ रखंदा आहिनि जेको वरी जिहाद में गाज़ी आ मुजाहिद आ ओ वरी पंहिंजी तलवार सां प्यार कंदो आहे। असां सखड़ियूं नठियूं कयो दावतूं तॾहिं वरी हिन सां प्यार कयो अथऊं चित्रकुल सोना ये बगदाद शरीफ मां वरती हसी सोने दस्तगीर जे दरवाजे सुभान फरमाया अच्छा अर्ज की कि भला तलवार जो ही मुठियो इनके चांदी लगाइण पंहिंजो शौक़ पूरो कजे चांदी लगाइण जायज़ आहे। पाण फरमाता हाउ जायज़ साईं दलील पाण फरमाता अबू बकर सिद्दीक जी तलवार खे चांदी लगल हुई। अबू बकर सिद्दीक जे तलवार खे चांदी लगल हुई तंजे करे मां उहा दलील उतां थो वठां त तलवार जे मुठे खे चांदी सां जड़न जायज़ आहे। उर्वा बिन अब्दुल्लाह चवण लगो किबला बगाई माण्हू तो चवनि था त सिद्दीक अकबर अहल बैतन सां दुश्मनियूं कयूं ऐं तव्हां उनके अबू बकर का बाद वरी सिद्दीक था चो यानी हमेशा सच्चो ऐं वरी उनी जे कम फ़िल जो दलील था वठो त जी अबू बकर कयो तीअं जायज़ आहे। अबू बकर जो फ़िल काबिल तकलीद आहे। अबू बकर जो कम पोयन जे लाइ दलील आहे। तव्हां हुन कम खे दलील भी वठो पिया ऐं अबू बकर के सिद्दीक भी चओ पिया। हाणे लफ़्ज़ ॿुधजो जेके एहतिजाज तबरसी जे अंदर मौजूद आहे फवसब वसबह जॾहिं इन न उर्वा चयो त हज़रत इमाम बाकर साईं फवसब हिकिड़ो झप ॾिनो वसबह झप ॾिनो बस तक़बल क़िबला ऐं उठी भी काबे ॾे मुंह कयूं। पाण उठी बीठा ट्रपो ॾेई काबे ॾे मुंह करे उठी बीठा ऐं वकाल ऐं चवण लगा नाम सिद्दीक नाम सिद्दीक नाम सिद्दीक हां मां अॼु भी चवां थो तो सिद्दीक आहे सिद्दीक आहे सिद्दीक आहे। इहे भी ॿुधाए सघनि पिया हाँ बाबा छो उनके अल्लाह रसूल सिद्दीक चयो मौला अली मुश्किल कुशा पाण चयो लअनज़लल्लाहु इस्म अबी बकर मिन अस्समाए सिद्दीका अल्लाह ताला आसमान ता अबू बकर जो नालो सिद्दीक नाज़िल फरमायो आहे। ए मौला अली मुश्किल कुशा जी रिवायत आहे। इमाम बाकर साईं जे सवाल करण सां उथी बीठा मुंह काबे ॾे कयो ऐं ज़ोर सां फरमाया त हाउ मां अॼु भी चवां थो तो सिद्दीक आहे सिद्दीक आहे सिद्दीक आहे।
मल्लम युसद्दिक लह जेब माण्हू ही लफ्ज़ गौर सां ॿुधिजो एहतजाज तबरसी अहले तशय्युअ जो किताब मौजूद आहिनि पर फरमाइन पिया मल्लम युसद्दिक लह जे भी अबू बकर जी तस्दीक न कई जे अबू बकर के न मञो जे अबू बकर के सिद्दीक न चयो ला युसद्दिकुल्लाह फिद दुनिया वला फिल आखिरह नकी अल्लाह दुनिया में उनके मनी दो नकी आखिरत में ही कुछ कबूल फरमाई दो दुनिया जो भी थोको आखिरत जो भी थोको जो अबू बकर के सिद्दीक न मने हजरत इमाम जाफर सादिक रजी अल्लाह ताला अन्हु इमाम बाकर साई जी रिवायत मोहम्मद बाकर साई आने वाली दो रिवायत इमाम जाफर सादिक साई जी चौ सुभान अल्लाह जेके वरी उनी जाई साहिबजादा फरजंद कश्फुल गुम्मा किताब साबो हवालो मोडिनो उन्हें जे अंदर ही मौजूद आ त साईं खां पुछो वियो त के भला अबू बकर उमर जे बारे में असां के कुछ ॿुधायो रज़ी अल्लाह ताला अन्हु लफ्ज़ ॿुधजो पाण फरमाए तो हुमा इमामान ये बई वक्त जा इमाम आहिन सादिकान बई सच्चा आहिन आदिलान बई इंसाफ करण वारा आहिन कासितान कंहिंसां ज़्यादती करण वारा नाहिन काना अलल हक हुन पूरी जिंदगी बिनन हक ते गुजारी आहे व माता अलल हक ऐं उन्हनि जो विसाल भी हक ते थियो आहे फअलैहुमा रहमतुल्लाहि तआला तपो माथो दुआ घुरा त अल्लाह जी सदाई रहमत मथा नाज़िल थिए सुभान अल्लाह नारे तकबीर अतमत कर जोर से नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी जमात अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत फैजाने बीड़ शरीफ हमेशा हबीबल सा वफा सिद्दीक अकबर जी हमेशा हबीबल सा वफा सिद्दीक अकबर जी दुनिया के दर सदी दड़ अदा सिद्दीक अकबर जी जंहिंजी दिल ठरी वो भली हथ मथे खड़ी सुभान अल्लाह चवे सहाबियत संदल साबित ले साहिब ही मंझा आहे सहाबियत संदल साबित ले साहिब ही मंझा आहे कई कुरान में कादिर सना सिद्दीक अकबर जी कई कुरान में कादिर सना सिद्दीक अकबर जी दुनिया के दर सदी दड़ अदा सिद्दीक सुभान अल्लाह सदाकत में शराफत में रफाकत में रियाजत में सदाकत में शराफत में रियाजत में रफाकत में आहे शोहरत घणी ही जा बजा सिद्दीक अकबर जी आहे शोहरत घणी ही जा बजा सिद्दीक अकबर जी हमेशा हबीबल सा वफा सुभान अल्लाह मीठे महबूब मुरसल जो
मुसल्लो खेन आमलियो मीठे महबूब मुरसल जो मुसल्लो खेन आमलियो मुसल्लो खेन आमलियो कई सभनी सहाबन इक्तदा से अकबर जी कई सभनी सहाबन इक्तदा से कि अकबर जी हमेशा हबीबन सा वफा से कि अकबर जी संदन आशीष में नालो लिखल फिर आसमानन में सुभान अल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिन सिज के हलाइण वारा मलाइका हिन अल्लाह जे हुकुम सां सिज जॾहिं काबे जे साम्हूं ईंदो आहे त बीही रहंदो आहे सिज चवंदो त मां दीदार कयां मलाइक चवंदा आहिनि अॻिते हल सिज न हलंदो आहे पोइ मलाइक अल्लाह खे अर्ज़ कंदा आहिनि मौला ही सिज नथो हले छा कयूं रब फरमाईंदो सिज खे चओ त जंहिंजो नालो तो में लिखियल आहे उन शख्स जो तोखे वास्तो ऐं सदको आहे त तूं अॻिते हल तपो सिज हली पवंदो आहे तॾहिं मलाइकन पुछो रब खां मौला कंहिंजो नालो लिखियल आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला तो फरमाए तो नालो लिखियल आहे अबू बकर सिद्दीक़ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां आसमान ते विसु न जंहिं बि आसमान तां गुज़रां पियो जमे नालो लिखल पिण आसमानन में लिखल पिण आसमानन में एडी अजमत कई आहे खुदा से कि अकबर जी एडी अजमत कई आहे खुदा से के अकबर जी हमेशा हबीबन सा वफा से के अकबर जी खलीलुल अशरफी कर तो खत्म हिनगा लते हाणे खलीलुल अशरफी कर तो खत्म हिनगा लते हाणे खत्म हिनगा लते हाणे खुदा जी रिजा आहे रिजा से कि अकबर जी खुदा जी रिजा आहे रिजा से अकबर जी सुभान अल्लाह नारे तकबीर अथ मत कर जोर से नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी शान सहाबा शान अहल बैत अल्लाह सही इन इश्क के अया भी वधाए मोहब्बत के वधाए टाइम खुटंदो थो वने अल्लाह सुब्हानहु व तआला तमा सभी के आबाद फरमाए दिल जो मुरादों पूरो फरमाए अर्ज आहे त ही अकीदो अहले सुन्नत व जमात जो सभनी जा शान मथे बेशक भला असा वट तराजी खड़ी कोन था तोरियो पर मदीने वारे घोट बुधायो अहल बेहतर बुधायो असहाबन बुधायो मौला अली मुश्किल कुशा बुधायो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बाद कंजो शान आहे त पो अबू बकर सिद्दीक जो आहे ये अकीदो पंजो मजबूत रखो अहले सुन्नत व जमात जो नमाज जी पाबंदी कयो कुरान करीम की तिलावत कयो पंजे बच्चन के इस्लामी तरबियत करायो ऐं एड़न महफिलन में पंजे बच्चन के वठी इंदा कयो ता तुंजा अकीदा मजबूत थियन ऐं ही असन मदरसो पंजो मदरसो आहे ए असन दरगाह आलिया वीहर शरीफ जो ही मदरसो आहे असन पंजो मदरसो आहे
अशरफुल उलूम अज़ीज़िया जे नाले सां हिते पंहिंजे बच्चन खे छॾियो। तव्हांजे बच्चन जी सुठी तालीम थींदी, तरबियत थींदी, अव्हांजे बच्चन खे हाफ़िज़ क़ुरान बनायो वेंदो, आलिम दीन बनायो वेंदो। अल्लाह जल जलालु असांखे ऐं असांजे बच्चन खे हमेशा सिधे रस्ते ते हलाए। ऐं असां दुआ गो बि आहियूं गॾो गॾु ॿ टे कुल शरीफ़ पढ़ो त सोने मुर्शिद अबू बकर सिद्दीक़ साईं जे दरबार में पेश करणो आहे ऐं हज़रत क़िबला साईं मौलाना मोहम्मद आलिम साईं ऐं उन जी अहलिया जे रूह पुरफतूह खे बि जो सवाब पहुचाइणो आहे। औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाह।